अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। लखी गुलाम शाह खां पेश आहे अब्दुल गनी भयो जी रिपोर्ट। लखी गुलाम शाह चकलग ॻोठ अब्दुलगफूर चाचड़ जे रहिवासी मस्जिद शाने ख़ुदा जे पेश इमाम مولانا बशीर चाचड़ पंहिंजे पुटनि समेत मीडिया आॾो احتجاج कयो आहे। वधीक तफ़सील मालूम करण जे लाइ असां राब्तो कयो आहे लखी गुलाम शाह जे रिपोर्टर अब्दुल गनी भयो सां। जी अब्दुल गनी भयो तफ़सीलात खां आगाह कंदा। जी लखी गुलाम शाह चकलग ॻोठ अब्दुलगफूर चाचड़ जे रहिवासी मस्जिद शाने ख़ुदा जे पेश इमाम मौलाना बशीर चाचड़ पंहिंजे पुटनि समेत मीडिया आॾो एहतजाज कंदे चयो त गुलाम हसन चाचड़ मुंहिंजे मथां ऐं मुंहिंजे पुटनि समेत चेक थियण जे फर्ज़ जी कूड़ी NC कटराई आहे। इन में का बि सदाकत न। हिकु सवाल जे जवाब में एहतजाज कंदड़ मीडिया खे ॿुधायो त कॾहिं बि मुंहिंजे पुटनि या मुंहिंजे मथां लॻल इल्ज़ाम साबित थियो त मां हर जुर्म ॾियण लाइ तयारु आहियां। एहतजाज कंदड़ मौलाना बशीर चाचड़ ऐं ॿियनि IG सिंध DIG SSP शिकायत चेक जे SHO ऐं कानून लागू कंदड़ बाला खां मुतालबो कयो आहे त इन करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां एहतजाज वधाईंदासीं। जी महिरबानी अब्दुल गनी भयो तफ़सील ॾियण जे लाइ।